तो डिठी प्यार जी का गिटी कान हुई। वाह वाह। तो डिठी प्यार जी का गिटी कान हुई, तोखे सब कुछ हुयो आशिकी कान हुई। रहमान रहीम, अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अज जो शायर सां गॾु ऐं जो मेज़बान ताहिर अली जलवाणी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजी सिंध। दोस्तों, असां अॼु जो शायर प्रोग्राम में अव्हांखे मिलायूं था आहियूं सिंध जे मुख़्तलिफ़ माॻनि तां, मुख़्तलिफ़ हंधनि तां ऐं सिंध जे कुंड कुर्छ मां के सुठे शाइर, सुठे लेखक ऐं सुठे अदीब सां। जी दोस्तों, अॼु असां अगरि मौजूदु आहिनि कुमार कंडाणी ॻोठ जो हिकु शाइर अरसलान ख़ासकरी साहब। अचो त उन सां कयूं था गुफ़्तगू। वालेकुम। वालेकुम सलाम। साईं, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? दुआ आहे अव्हांजी। जी, असांजो त सुवालु हूंदो आहे, रिवायती सुवालु हूंदो आहे असांजी चैनल जो, त तव्हां शाइरी जी शुरूआति कॾहिं खां कई? मूं शाइरी जी शुरूआति 2006 खां कई, मैट्रिक खां कई। मतिलबु तव्हां शाइरी करण जो मक़सदु छा हो? तव्हां कंहिंमां एक्सपायर्ड थिया या तव्हांखे कंहिं सुठो शाइर पसंदि हो, या तव्हां छो शाइरी शुरू कई? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त माना मुंहिंजो वालिद साहिबु किताबनि ऐं रिसालनि सां वॾो लॻाव हूंदो ऐं उन में घणो करे गज़ल बि ईंदा हुआ, वाई बि ईंदी, खोड़ सारियूं सनफ़ूं हूंदियूं हुयूं शाइरीअ जूं। त मुंहिंजो वालिद साहिबु पढ़ंदो हो, माशाअल्लाह क़ौम परस्त बि हो उन दौर में। पोइ उहे रिसाला आऊं पढ़ंदो हुउसि त अॼु ख़ुदि मूं में इहो हिकिड़ो शौक़ु जागी पियो ऐं इहो रंग वालिद साहिब जो मूं ते अची चढ़ियो। ऐं उनखां पोइ क्लासिकल जेकियूं केसटूं मुंहिंजो वालिद साहिबु ॿुधंदो हो त पोइ उहे आऊं ॿुधणु लॻुसि। त मूंखे पहिरीं ख़बर न हूंदी त शाइरी छा आहे, किताबु छा आहे, रिसालो छा आहे, इन जे बारे में मूंखे का ॼाण कोन हूंदी हुई। पोइ अॼु ख़ुदि हिकिड़ो शाइर मुंहिंजे साम्हूं अची वियो शेख अयाज़ जे नाले सां। हूअं त लतीफ़ सरकार त पूरी दुनिया जो वॾे मां वॾो शाइर आहे, ऐं सम्झा थो त हू सूफ़ी अज़म आहे, पर शेख अयाज़ खे मूं पढ़णु लॻोसि त पोइ उनखां पोइ मूं वटि एतिरी नॉलेज न हुई, त पोइ कुझु नॉलेज मूंखे मुंहिंजो वालिद साहिबु ॾियणु लॻो ऐं उनखां पोइ ई शाइरी जो शौक़ु मूं में हिकिड़ो अॼु ख़ुदि जागी पियो ऐं पंहिंजी लिखणु लॻोसि। की अॼु दौर हाज़िर जा शाइर आहिनि, उन लाइ को पैगाम ॾींदा पंहिंजी सिंध टीवी जे तवसुल सां? नए टे जे शाइरनि खे इहो ई हिकिड़ो सबक़ु ॾींदुसि ऐं इहो ई ॿुधाईंदुसि त महिरबानी करे लतीफ़ सरकार खे पढ़ो, शेख अयाज़ खे पढ़ो, उस्ताद बुखारी खे पढ़ो, इब्राहिम मुंशी खे पढ़ो, सरकश सिंधी खे पढ़ो। इहे असांजे सिंध जा तमामु जदीद तरीन शाइर आहिनि ऐं सुठा शाइर आहिनि ऐं इन्हनि जे किताबनि खे पढ़ो ऐं इन्हनि किताबनि जो मुतालो करियो ऐं इन किताबनि मां कुझु सिखी करे ऐं पंहिंजे बेर वज़न ते शाइरी लिखणु सुठी ॼाणो था, त बेर वज़न ते लिखणु शुरू करियो। तव्हां पंहिंजी शाइरी मां असांजे नाज़रीन खे छा ॿुधाईंदा? ऐं पंहिंजी शाइरी मां हिकिड़ो पंहिंजो गज़ल ॿुधाईंदुसि जेको जे मंज़र आम ते रखंदुसि। तो डिठी प्यार जी का गिटी कान हुई, तोखे सभु कुझु हुयो आशिकी कान हुई। राति रेशम जियां ॼण लथी रूह ते, राति रेशम जियां ॼण लथी रूह ते, यादि तुंहिंजी जली चांदनी कान हुई। के न ॼातो त हिन ख़ुदकुशी छो कई, के न ॼातो त हिन ख़ुदकुशी छो कई, हिन जे जीवन में काई चुमी कान हुई। तो मिलण वक़्तु अहिड़ो ई तासुर ॾिनो, तो मिलण वक़्तु अहिड़ो ई तासुर ॾिनो, ॼण त तोसां कॾहिं दोस्ती कान हुई। ईद आई असांजे अंगण ते ईअं, ईद आई असांजे अंगण ते ईअं, दर्द जो रक़्स हो का ख़ुशी कान हुई। तो डिठी प्यार जी का गिटी कान हुई, तोखे सभु कुझु हुयो आशिकी कान हुई। वाह वाह। तव्हां शाइरी, तव्हां जेको उस्तादु आहे शाइरी में, या तव्हां पाण शाइरी शुरू कई? ॾिस, हिकिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजे माउ जे पेटा हूंदा आहिनि, शाइरी हिकिड़ी कुदरती ॾात हूंदी आहे। हिकिड़ा पंहिंजे माउ जे पेटा ईंदे ई माना शाइर थी वञनि था, त के वरी ॿियनि शाइरनि खे पढ़ी करे उन्हनि मां मुतासिर थींदा आहिनि। त आउं ॿियनि शाइरनि खे पढ़ी करे उन्हनि मां मुतासिर थियो आहियां ऐं इहो शौक़ु मूं में हिकिड़ो जागी पियो त मूं बि लिखणु शुरू कयो। तव्हांजो को उस्तादु न आहे, माना तव्हां पंहिंजे पाण शाइरी कई? ईअं त उस्ताद मुंहिंजा आहिनि, उन्हनि जो एतिराम कंदो या अदब कंदो या, पोइ बि मूंखां जे शाइरी में किथे ग़लती थी वञे त खोड़ सारियूं सनफ़ूं आहिनि, वाई आहे, गज़ल आहे, चो सुठो आहे, तराइल आहे, टेड़ो आहे, आज़ादु नज़म आहे, नसरी नज़म आहे, अहिड़ियूं खोड़ सारियूं सनफ़ूं आहिनि शाइरीअ जूं। जिथे मूंखां ग़लती थी वञे थी त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त पोइ उते मुंहिंजे नज़र में कुझु उस्ताद आहिनि मुंहिंजा, जीअं अंब गोपांग थी वियो, साईं असलम मेमण थी वियो, त अहिड़ा खोड़ सारा मुंहिंजा उस्ताद आहिनि जेके मूंखे ग़लती मां ॿुधाईंदा त बाबा हीअ गज़ल तुंहिंजो सही कोन लिखियलु आहे, हिते तुंहिंजी ग़लती आहे, हिते बेर वज़न में ग़लती आहे, त उहो मूंखे खोड़ सारियूं ग़लतियूं कढी ॾेखारींदा ऐं पोइ वरी उन ग़लतियुनि खे आउं सुधारे में आणींदो आहियां। को गज़ल नाज़रीन जे नाऊं तव्हांजो? हिकु ॿियो गज़ल, अच्छा, हिकु ॿियो गज़ल आहे जेको आउं अव्हांजे साम्हूं रखां थो। हिकु गज़ल आहे जेको मूं काल्ह ताज़ो लिखियो हो। अवां बिन दुनिया में रही छा कंदासीं, अवां बिन दुनिया में रही छा कंदासीं, अवां बिन दुनिया में रही छा कंदासीं, रुगो सूर सदमा सही छा कंदासीं। अवां बिन दुनिया में रही छा कंदासीं, रुगो सूर सदमा सही छा कंदासीं।
करे यादि तोखे अखियूं रोज़ रोंदियूं वेंदा लुड़क सारा वही छा कंदासीं असां हूं अबागा पखी प्यारा वारा असां हूं अबागा पखी प्यारा वारा उॾाणा वञूं था लही छा कंदासीं वाह वाह हिकु ॿी मिसरा आहे लही छा अवां आयो पारस असां लोह न आहियूं वाह वाह अवां आयो पारस असां लोह न आहियूं अजायो अवां खे छुई छा कंदासीं अवां बिन दुनिया में रही छा कंदासीं रुगो सूर सदमा सही छा कंदासीं। माशाल्लाह दोस्तों अव्हांखे असां मिलाईंदा रहंदासीं अहिड़नि नवनि शाइरनि सां नवनि अदीबनि खां नवनि लेखकनि सां तेसिन ताईं ताहिर अनमोल जलवाणी खे ॾींदा इजाज़त अल्लाह निगहबान।